अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। शिकारपुर खां पेश आहे ब्यूरो चीफ वफ़ा फारूक अब्दुल्ला जी रिपोर्ट। RBUT सिविल अस्पताल शिकारपुर में मरकज़ी अॻवान नौशाद अली भुट्टो, ज़िला शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी आगा अली जान पठान, इम्तियाज़ लाड़क ऐं ॿियनि जी अॻवानीअ में पैरामेडिकल स्टाफ जे जाइज़ हक़नि जे हासिलात लाइ एहतिजाजी रैली कढी वई ऐं इहो बि पिणु चयो वियो त तहरीक तालिबनि जे मञता ताईं जारी रहंदी। पहिरियों सर्विस स्ट्रक्चर ऐं सपोर्टिंग स्टाफ जो टाइम स्केल, ॿियो रिस्क अलाउंस खे मुस्तक़िल कयो, टियों हेल्थ टेक्नीशियन ऐं वैक्सीनेटरनि जी अपग्रेडेशन, चौथों बक़ाया हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जारी कयो वञे, पंजों कचनि मुलाज़मनि खे पको कयो वञे। सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे त पैरामेडिकल स्टाफ जा जाइज़ मसइला जल्द खां जल्द हल कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।